मोहसिन कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में नारा तालके जे मुख़्तलिफ़ हंधनि खेवारी तजल सिकंदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि मां रैलियूं निकिरी मुख्य जलसागाह चूंडको जे चौंक ते थी गुज़रियूं, जिते स्टेज ते उलमा इकराम ख़िताब फरमायो। मुख्य स्टेज ते मौजूद आशिक़ रसूल सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्टेज असां सजा चुका आहियूं, पिंडाल भी सजाइजी वियो आहे। अनक़रीब अल्हम्दुलिल्लाह पीर सैयद सिराज अहमद शाह जिलानी ऐं फ़कीर ख़ादम हुसैन आरादीन ऐं शमी मुस्तफ़ा शाह राशिदी अल्हम्दुलिल्लाह ये काफ़िले में रैली में अची रहिया आहिनि। मुस्तफ़ा जी आमद आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे लाइ त हिकिड़ी वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। ॿिए मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि गॾिजी सॼी इहा स्टेज सजाई आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। साईं सैयद सिराज अहमद शाह जिलानी ऐं साईं शमी मुस्तफ़ा शाह राशिदी ऐं असांजो मोहतरम जनाब कैप्टन ख़ादम हुसैन आरादीन जंहिंजी क़यादत में अची रहियूं आहिनि। असांजा जेके मेंबर ऐं पाकिस्तान सुन्नी तहरीक सरहद एजाज़ कादरी जी तरफ़ां असां हिते आया आहियूं। कायनात जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में तव्हां आयल आशिक़ रसूल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इमरान अली मल्हाह सां गॾु ख़ालिक़ मल्हाह, सिंध टीवी न्यूज़ चूंडको।